ओम शांति। अॼु जी मिली तारीख़ है 3 नवंबर 2025। अॼु मिठा बाप दादा चवनि था मीठे मीठे ॿार सत्य पंडो आयो आहे तव्हांखे सची सची यात्रा सिखाइणु। तव्हांजी यात्रा में मुख्य आहे पवित्रता। यादि करो ऐं पवित्र रहो। प्रश्नार्थ मैसेंजर व पैगंबर जो ॿारनि खे कंहिं ॻाल्हि जे सवाइ ॿी कोई ॻाल्हि में आर्ग्यू न करणी आहे। कंहिं हिकु ॻाल्हि जे सवाइ ॿी कंहिं ॻाल्हि में आर्ग्यू न करणी आहे। उत्तरार्थ मैसेंजर जा ॿार सभिनि खे इहो ई मैसेज ॾियो कि पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो त हिन योग अग्नि सां तव्हांजा विक्रम विनाश थी वेंदा। इहे ई ओनो रखो। बाक़ी ॿी ॻाल्हियुनि में वञण सां कोई फ़ाइदो न आहे। तव्हांखे सिर्फ़ु सभिनि खे बाप जो परिचय ॾियणो आहे जंहिंसां उहा आस्तिक ठहनि। जॾहिं रचता बाप खे सम्झी वेंदा त रचना खे सम्झणु ॾाढो सहज थी वेंदो। गीता असांजा तीर्थ न्यारा। ओम शांति। मिठे मिठे रूहानी ॿार ॼाणंदा आहिनि कि असां सत्य तीर्थवासी आहियूं, सचो पंडो आहियूं। असां हुननि जा ॿार जो आहियूं। सचो पंडो ऐं असां हुननि जा ॿार जो आहियूं। उहो बि सचे तीर्थ ते वञनि था। यह कूड़ खंड अथवा पतित खंड सभी सचखंड व पावन खंड में वञनि था। मनुष्य यात्रा ते वेंदा आहिनि। कोई ख़ासि यात्रा लॻंदी आहे जाते कोई कॾहिं वञी सघंदो आहे। कोई ख़ासि यात्रा लॻंदी आहे जाते कोई कॾहिं बि वञी सघंदो आहे। इहे बि यात्रा हिन में वञणो तॾहिं हूंदो आहे जॾहिं सत्य पंडो ख़ुदि ईंदा आहिनि। उहे ईंदा आहिनि कल्प कल्प में संगम युग, कल्प जे संगम युग ते। इन में न ठंडी न गर्मी जी ॻाल्हि आहे, न टका खाइण जी ॻाल्हि आहे। इहे त यादि जी यात्रा आहिनि। उन यात्राउनि में सन्यासी बि वेंदा आहिनि। सची यात्रा करण वारा जो हूंदा आहिनि उहे पवित्र रहंदा आहिनि। तव्हां में बि सभई यात्रा ते आहिनि। तव्हां ब्रह्मण आहियो। सचा ब्रह्म कुमार कुमारी केर जो कॾहिं विकार में न वञनि। पुरुषार्थ ज़रूरी आहे। मन सां संकल्प भल अचनि। मुख्य आहे ही विकार जी ॻाल्हि। कोई पुछे निर्विकारी ब्रह्मण केतिरा आहिनि? तव्हां वटि चओ इहे पुछण जी ज़रूरत न आहे। इन ॻाल्हियुनि सां तव्हांजो पेट भरंदो छा? तव्हां यात्री आहियो। यात्रा करण वारा केतिरा आहिनि? हिन पुछण सां कोई फ़ाइदो न आहे। ब्रह्मण त कोई सचा बि आहिनि, कोई कूड़ा बि आहिनि। अॼु सचा आहिनि, कल्ह कूड़ा ठही वेंदा। विकार में विया त ब्रह्मण न ठहिरियो। पोइ शूद्र जो शूद्र ई थींदो। अॼु प्रतिज्ञा कंदा, कल्ह विकार में किरी विया त असर थी विया। हाणे इहे ॻाल्हियूं केसिताईं बि सम्झाइनि। इन्हनि सां पेट न भरिजंदो व मुख मिठो न थींदो। हिते असां बाप खे यादि कंदा आहियूं ऐं बाप जी रचना जे आदि मध्य अंत खे ॼाणंदा आहियूं। बाक़ी ॿी ॻाल्हियुनि में कुझु रखियो न आहे। चओ हिते बाप जी यादि सिखाइबी आहे ऐं पवित्रता मुख्य आहे। जो अॼु पवित्र ठही पोइ अपवित्र ठही वेंदा आहिनि त उहो ब्रह्मण ई न आहे। उहो हिसाब केसिताईं वेही बाबा ॿुधाइनि। ईअं त ॾाढा किरदार रहंदा आहिनि माया जे तूफ़ान में। इन करे ब्राह्मणनि जी माला न ठहींदी आहे। असां त पैगंबर जा ॿार पैगाम ॿुधाईंदा आहियूं। मैसेंजर जा ॿार मैसेज ॾींदा आहियूं। पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो। हिन योग अग्नि सां विक्रम विनाश थींदा। इहे ओनो रखियो आहे। बाक़ी प्रश्न त ढेर जा ढेर मनुष्य पुछंदा। सवाइ हिकु ॻाल्हि जे ॿियो कोई ॻाल्हि में वञण सां फ़ाइदो न आहे। हिते त इहे ॼाणणो आहे कि नास्तिक सां आस्तिक, निधन सां धनी जा कीअं ठहूं। जो धणी सां वरसो पाए इहो पुछो। बाक़ी त सभु पुरुषार्थी आहिनि। विकार जी ॻाल्हि में त ॾाढा फेल थी वेंदा आहिनि। ॾाढा ॾींहंनि खां पोइ स्त्री खे ॾिसंदा आहिनि त ॻाल्हि न पुछो। कोई खे शराब जी आदत हूंदी आहे। तीर्थनि ते वेंदा आहिनि त शराब अथवा बीड़ी जी जेकी आदत हूंदी न उहो हुनजे बग़ैर रही न सघंदा। छिपाए करे बि पीअंदा।
करे छा सघंदा आहियूं। ॾाढा आहिनि जो सच न ॿुधाईंदा आहिनि, छिपाईंदा रहंदा आहिनि। बाबा ॿारनि खे युक्ति ॿुधाईंदा आहिनि की कीअं युक्ति सां जवाबु ॾियणो आहे। हिकु बाप जो परिचय ॾियणो आहे जंहिंसां मनुष्य आस्तिक ठहे। पहिरियों जॾहिं हिकु बाप खे न ॼाणो तेसिताईं कोई प्रश्न पुछणु ई फालतू आहे, है न। अहिड़ा ॾाढा ईंदा आहिनि, सम्झंदा कुझु न आहिनि, सिर्फ़ु ॿुधंदा रहंदा आहिनि, फ़ाइदो कुझु न आहे। बाबा खे लिखंदा आहिनि 1000 2000 आया, उन्हनि सां 2 हिकु सम्झण लाइ ईंदा आहिनि, है न। बाबा खे अगरि कोई लिखंदो आहे न 1000 2000 आया, त बाबा चईंदा आहिनि उन्हनि मां 2 हिकु सम्झण लाइ ईंदा आहिनि। फलानो फलानो वॾो आदमी ईंदो रहंदो आहे, असां सम्झी वेंदा आहियूं। उन्हनि खे जो परिचय मिलणो खपे उहो मिलियो न, पूरो परिचय मिले त सम्झे त ठीकु। चईंदा आहिनि असां आत्माउनि जो बाप परम पिता परमात्मा आहियूं, उहो पढ़ाईंदा आहिनि। चईंदा आहिनि पंहिंजे खे आत्मा सम्झी मूंखे यादि करो, या अंतिम जन्म पवित्र रहो। जो पवित्र न रहंदा उहो ब्राह्मण न शूद्र आहिनि। लड़ाई जो मैदान आहे न, झाड़ वधंदो रहंदो आहे, तूफ़ान बि लॻंदा, ॾाढा पता किरंदा रहंदा आहिनि। केरु वेही गिनती कंदो कि सचा ब्राह्मण केरु आहिनि। सचा उहा जो कॾहिं शूद्र न ठहनि, जरा बि दृष्टि न वञे। अंत में कर्मातीत अवस्था थींदी आहे, वॾी ऊची मंज़िल आहे। मनसा में बि न अचे, उहा अवस्था अंत में थियणी आहे। हिन समय हिकु बि अहिड़ी अवस्था वारो न आहे। हिन समय सभु पुरुषार्थी आहिनि, हेठि मथे थींदा रहंदा आहिनि। मुख्य अखियुनि जी ॻाल्हि आहे न, असां आत्मा हिन शरीर द्वारा पाठ वधाईंदा आहियूं। इहो पको अभ्यास खपे। जेसिताईं रावण राज्य आहे तेसिताईं युद्ध हलंदो ई रहंदो आहे। पिछाड़ी में कर्मातीत अवस्था थींदी आहे। जेसिताईं रावण राज्य आहे तेसिताईं युद्ध हलंदी रहंदी आहे। पिछाड़ी में कर्मातीत अवस्था थींदी, अॻियां हली तव्हांखे फीलिंग ईंदी, सम्झंदा वेंदव। हाणे त झाड़ ॾाढो नंढो आहे, तूफ़ान लॻंदो आहे, पता किरी पवंदा आहिनि, त जो कचा आहिनि उहे किरी पवंदा आहिनि। हर हिक खे पाण खां पुछिणो आहे मुंहिंजी अवस्था केसिताईं आहे। बाक़ी जो प्रश्न पुछंदा आहिनि उन्हनि ॻाल्हियुनि में जास्ती वञिणो न आहे। चओ असां बाप जी श्रीमत ते हलूं था। असां बाप जी श्रीमत ते हलूं था। उहो बेहद जो बाप अची करे बेहद जो सुख ॾींदा आहिनि। है न। त मतिलबु मूल ॻाल्हि बाबा चवनि था कि बाक़ी ॻाल्हियुनि में न पई करे, सिर्फ़ु बाप खे यादि करो, सुदर्शन चक्र फिराईंदा रहो। बाक़ी ॻाल्हियुनि सां तव्हांजो छा फ़ाइदो। जास्ती कोई वञे थो उनखे त असांखे कुझु पतो ई न आहे न। असांखे पतो आहे असां आत्मा परमात्मा जी संतान आहियूं, ऐं इहे ई असांखे धारणा करणी आहे। असां बाप जी श्रीमत ते हलूं था। उहो बेहद जो बाप अची करे बेहद जो सुख ॾींदा आहिनि, अथवा नई दुनिया जी स्थापना कंदा आहिनि। हुते सुख ई हूंदो आहे। जिते मनुष्य रहंदा आहिनि उनखे दुनिया चइबो आहे। निराकारी वर्ड में आत्मायूं आहिनि। इहे कंहिंजी बुद्धि में न आहे कि आत्मा कीअं बिंदी आहे। इहे बि पहिरियों कोई नयनि खे न सम्झाइणो आहे। पहिरियों त सम्झाइणो आहे बेहद जे बाप बेहद जो वरसो ॾींदा। पहिरियों त सम्झाइणो आहे बेहद जो बाप बेहद जो वरसो ॾींदा आहिनि। भारत पावन हुयो हाणे पतित आहे, है न। पहिरियों सम्झायो कि बेहद जो बाप असांखे बेहद जो वरसो ॾींदा आहिनि। भारत पावन हुयो हाणे पतित आहे। कलयुग खां पोइ सतयुग ईंदो।
सत्य गचणो ॿियो कोई सम्झी न सघे सवाइ पी के जे। कल्ह खां पोइ सत्य गचणो आहे, ॿियो कोई सम्झी न सघे सवाइ पी के जे। ये नई रचना है ना, बाबा असांखे पढ़ाए। ये नई रचना है, बाबा असांखे पढ़ाइनि था। ये सम्झानी बुद्धि में रहणी खपे, कोई डिफिकल्ट ॻाल्हि न आहे, परंतु माया बुलाए ॾींदी आहे, विक्रम कराए ॾींदी आहे। अधु सां विक्रम करण जी आदत पइजी वई, उहे सभु आसरी आदतियूं मिटाइणियूं आहिनि। बाबा ख़ुदि चईंदा आहिनि सभु पुरुषार्थी आहिनि, कर्माधीन अवस्था खे पाइण में ॾाढो टाइम लॻंदो आहे। ब्राह्मण कॾहिं विकार में न वेंदा, युद्ध जे मैदान में हलंदे हलंदे हार खाई वठंदा आहिनि। हिन प्रश्ननि सां कोई फ़ाइदो न आहे। पहिरियों पंहिंजे बाप खे यादि करो। असांखे शिव बाबा कल्प पहिरियों मुआफ़िक़ फरमान ॾिनो आहे कि पंहिंजे खे आत्मा सम्झी मूंखे यादि करो। इहा उहा ई लड़ाई आहे। बाप हिकु आहे, श्री कृष्ण खे बाप न चईंदासीं, श्री कृष्ण जो नाम विझी छॾियो आहे। रॉन्ग सां राइट ठाहिण वारो बाबा आहे, तॾहिं त उन्हनि खे ट्रुथ चईंदा आहियूं। हिन समय त ॿार ई सॼी सृष्टि जे राज खे ॼाणंदा आहिनि। सतयुग में DT डिनाइस्टी, रावण में पोइ आसुरी डिनाइस्टी। संगम युग क्लियर करे ॾेखारिणो आहे। इहो आहे पुरुषोत्तम संगम युग। हुन तरफ़ देवता आहिनि, हिन तरफ़ असुर, बाक़ी हुननि जी लड़ाई त थी न। लड़ाई त ब्राह्मणनि जी आहे विकारनि सां, इन्हनि खे पोइ लड़ाई न चईंदासीं। सभिनि खां वॾो आहे काम विकार। ये महाशत्रु आहे, हिन ते जीत पाइण सां त जगत जीत ठही वेंदो। हिन विषय ते अबलायूं मार खाईंदियूं आहिनि, अनेक प्रकार जा विघ्न पईंदा आहिनि। मूल ॻाल्हि आहे ही पवित्रता जी। पुरुषार्थ कंदे कंदे, तूफ़ान ईंदे ईंदे तव्हांजी जीत थी वेंदी आहे। है न, पुरुषार्थ कंदे कंदे, तूफ़ान ईंदे ईंदे तव्हांजी जीत थी वेंदी। माया थकी वेंदी। कुश्ती में पहलवान जो हूंदा आहिनि, उहे झटि सामनो करे वठंदा आहिनि। उन्हनि जो धंधो ई इहो आहे, सुठी रीति लड़ी करे जीत पाइणी। कुश्ती में पहलवान जो हूंदा आहिनि, उहे झटि सामनो करे वठंदा आहिनि। उन्हनि जो धंधो ई आहे, सुठी रीति लड़ी करे जीत पाइणो। पहलवान जो वॾो नामाचार थींदो आहे, इनाम मिलंदा आहिनि। तव्हांजी त इहा गुप्त ॻाल्हि आहे। तव्हां ॼाणंदा असां आत्मा पवित्र हुयासीं, हाणे अपवित्र ठहिया आहियूं, पोइ पवित्र ठहिणो। ये मैसेज सभिनि खे ॾियणो आहे। ॿियो कोई प्रश्न पुछे तव्हांखे इन ॻाल्हियुनि में वञिणो न आहे। तव्हांजो आहे ई रूहानी धंधो। असां आत्माउनि में बाबा ज्ञान भरियो अथई, बाबा जो ज्ञान भरियलु आहे। पोइ बाद में असां प्रारब्ध पाई, पोइ ज्ञान ख़तमु थी वियो। हाणे पोइ बाबा ज्ञान भरनि था, बाक़ी नशे में रहो। बाबा चओ बाप खे मैसेज ॾींदा आहियूं कि बाप खे यादि करो त कल्याण थींदो। बाक़ी नशे में रहो, जो बाप जो मैसेज ॾींदा आहियूं कि बाबा खे यादि करो त कल्याण थींदो। हा त कल्याण थींदो। तव्हांजो धंधो ई इहो आहे, इहा रूहानी आहे। तव्हांजो धंधो ई इहो रूहानी आहे। पहिरीं ॻाल्हि कई कि बाप खे ॼाणो। बाप ई ज्ञान जो सागर आहिनि। उहो कोई पुस्तक थोरी ॿुधाईंदा आहिनि, उहो माण्हू जो डॉक्टर ऑफ फिलॉसफी आदि ठाहींदा आहिनि, उहो किताब पढ़ंदा आहिनि। भॻवान त नॉलेजफुल आहे, उन्हनि खे सृष्टि जे आदि मध्य अंत जी नॉलेज आहे। उहो कुझु पढ़ियलु उहो न आहे, उहो त सभु वेद शास्त्र आदि ॼाणंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि मुंहिंजो पार्ट आहे तव्हांखे नॉलेज सम्झाइण जो। ज्ञान ऐं भक्ति जो कॉन्ट्रास्ट ॿियो कोई ॿुधाए न सघे। इहा ज्ञान जी पढ़ाई आहे, भक्ति खे ज्ञान न चईंदासीं। सर्व जो सदगति दाता हिकु बाप आहे।
वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी ज़रूरु रिपीट थींदी आहे। पुराणी दुनिया खां पोइ नई दुनिया ज़रूरु अचणी आहे। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो बाबा असांखे वरी खां पढ़ाईंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि मूंखे यादि करो, ज़ोर सॼो हिन ते आहे। बाबा ॼाणंदा आहिनि ॾाढा सुठा सुठा नामी गिरामी हिन यादि जी यात्रा में कमज़ोर आहिनि, ऐं जो नामी गिरामी न आहिनि बांदीलियूं ग़रीब उहे यादि जी यात्रा में ॾाढो रहंदा आहिनि। हर हिक खे पंहिंजे दिलि सां पुछणो खपे मां बाप खे केतिरो समय यादि कंदो आहियां। बाबा चईंदा आहिनि ॿार जेतिरो थी सघे तव्हां मूंखे यादि करो, अंदरि में ॾाढा हर्षित रहो। भॻवानु पढ़ाईंदा आहिनि त केतिरी ख़ुशी हुजणी खपे। बाबा चईंदा आहिनि तव्हां पवित्र आत्मा हुयो, पोइ शरीर धारण करे पाठ वॼाईंदे वॼाईंदे पतित थिया आहियो। हाणे पोइ पवित्र ठहिणो, पोइ युव दैवी पाठ वॼाइणो। तव्हां देवी देवता धर्म जा आहियो, तव्हां ई 84 जा चकर लॻायो। सभु सूर्यवंशी भी 84 जन्म थोरी वठंदा, पुठियां ईंदा रहंदा, न त फट सां सभी अची वञनि। सवेरे उथी करे बुद्धि सां कोई कमु वठे त सम्झी सघंदो। ॿारनि खे वीचार सागर मंथन करिणो आहे। शिव बाबा न कंदा आहिनि, उहो त ड्रामा अनुसार जो कुझु ॿुधाईंदा आहिनि। ईअं ई सम्झो कल्प पहिरियों मुआफ़िक जो सम्झायो उहो सम्झाईंदा आहिनि। मंथन तव्हां कंदा आहियो, तव्हांखे ई सम्झाइणो आहे, ज्ञान ॾियणो। इहे ब्रह्मा बि मंथन कंदा आहिनि, बीके बि मंथन करिणो, बीके खे बि करिणो आहे। शिव बाबा खे न करिणो। मूल ॻाल्हि कोई सां बि जास्ती टॉक न करणी आहे। आर्ग्यू शास्त्रवादी आपस में ॾाढो कंदा आहिनि। तव्हांखे आर्ग्यू न करणी आहे, तव्हांखे सिर्फ़ु पैगाम ॾियणो आहे। पहिरियों सिर्फ़ु मूंखे हिकु ॻाल्हि सम्झायो, लिखायो। पहिरियों सबक़ु रखो कि केरु पढ़ाईंदा आहिनि सो लिखो। इहा ॻाल्हि तव्हां पिछाड़ी में खणी वेंदा आहियो, इन करे उन्हनि खे संशय पइजी वेंदो आहे। निश्चय बुद्धि न थियण जे कारण सम्झंदा न आहिनि, सिर्फ़ु उहो चई ॾींदा आहिनि ॻाल्हि ठीकु आहे। पहिरियों मुख्य ॻाल्हि ई इहा आहे, रचता बाप खे पहचाने सम्झे पोइ रचना जो राज सम्झायो। मुख्य ॻाल्हि आहे गीता जो भॻवानु केरु, तव्हांजी विजय हिन में आहे। पहिरियों कोई कहिड़ो धर्म स्थापन थींदो आहे। पुराणी दुनिया खे कोई नई दुनिया केरु ठाहींदो, पुराणी दुनिया खे नई दुनिया केरु ठाहींदो। बाप ई आत्माउनि खे नयो ज्ञान ॿुधाईंदा आहिनि, जंहिंसां नई दुनिया स्थापना थींदी आहे। तव्हांजो बाप ऐं रचना जी पहचान मिलंदी आहे न, है न। तव्हांखे बाप ऐं रचना जी पहचान मिलंदी आहे। पहिरियों त अलफ़ खे पको करायो त ॿिए बादशाही आहे ई। बाबा सां वरसो मिलंदो आहे, बाबा खे ॼाणियो, वरसे जो अकीदार ठहियो। ॿार जनमु वठंदो आहे, माउ पीउ खे ॾिसंदो आहे ऐं बसि पको थींदो आहे, है न। माउ बाप जे सवाइ कोई वटि वेंदो बि न आहे। शिव जी माउ सां दूध मिलंदो आहे न, इन करे ॿार पैदा थियो त बसि माउ बाप ई खपनि। इहे बि ज्ञान जो दूध मिलंदो आहे न, माता पिता आहिनि। इहे ॾाढी महीन ॻाल्हियूं आहिनि, जल्दी कोई सम्झी न सघे। छा मीठी मीठी सिकी लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि, प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि, प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, सच्चो पवित्र ब्राह्मण ठहिणो। कॾहिं बि शूद्र पतित थियण जो मनसा में बि ख़्यालु न अचे, जरा बि दृष्टि न वञे, अहिड़ी अवस्था ठाहिणी। ॿियो आहे बाप जो पढ़ायो अथई उहो सम्झाइणी बुद्धि में रखणी आहे। जो विक्रम करण जी आसरी आदत पयल आहे उनखे मिटाइणो आहे। पुरुषार्थ कंदे कंदे संपूर्ण पवित्रता जी ऊची मंज़िल प्राप्त करणी आहे।
वरदान कारण जो निवारण करे, चिंताओं भय सां मुक्त रहण वारा मास्टर सर्वशक्तिवान ठहनि। वर्तमान समय अल्पकाल जी सुख सां गॾु चिंताऊं भय ॿ चीजूं आहिनि। जिते चिंता आहे उते चैन न आहे, जिते भय आहे उते शांती न आहे। त सुख सां गॾु इहे सुख शांति जे कारण बि आहिनि। सुख सां गॾु इहे दुख शांति जा कारण आहिनि वर्तमान समय। लेकिन तव्हां सर्वशक्तियुनि जे खज़ाननि सां संपन्न मास्टर सर्वशक्तिवान जा ॿार दुख जे कारण जो निवारण करण वारा आहियो। हर समस्या जो समाधान करण वारा समाधान स्वरूप आहियो। हिन करे चिंताऊं भय सां सदा मुक्त रहो। है न, चिंताऊं भय सां सदा मुक्त रहो। तव्हां सर्व शक्तियुनि जे खज़ाने बावजूद तव्हां सर्वशक्तियुनि जे खज़ाने सां संपन्न मास्टर सर्वशक्तिवान ॿार दुख जे कारण जो निवारण करण वारा आहियो। हर समस्या जो समाधान करण वारा समाधान स्वरूप आहियो। इन जे लाइ चिंताऊं भय सां सदा मुक्त रहो। कोई बि समस्या असांजे साम्हूं खेल करण ईंदी आहे, न कि डिॼाइण। स्लोगन आहे, पंहिंजी वृत्ति खे श्रेष्ठ ठाहियो त पंहिंजी प्रवृत्ति स्वतः श्रेष्ठ थी वेंदी। अव्यक्त इशारो समय प्रमाण हाणे सर्व ब्रह्मण आत्माउनि खे समीप लाहींदे हुए ज्वाला स्वरूप जो वायुमंडल ठाहिण जी सेवा करो। समय प्रमाण हाणे सर्व ब्रह्मण आत्माउनि खे समीप लाहींदे हुए ज्वाला स्वरूप जो वायुमंडल ठाहिण जी सेवा करो। उन जे लाइ चाहे योग पट्टी करो, आपस में संगठित थी करे रोह ध्यान करो, लेकिन ज्वाला स्वरूप जो अनुभव करो ऐं करायो। हिन सेवा में लॻी वञो त नंढी नंढी ॻाल्हियूं सहज ई परिवर्तन थी वेंदियूं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।